हानिकार साबित थियनि थियूं। हानिकार साबित थींदियूं। अॻ में सिंध जो उस्ताद अकी चार मसइलनि में भोॻे रहियो आहे। उस्तादनि ऐं तंज़ीम जे वसीतर मुफ़ाद खे साम्हूं रखी करे असां हिक ॿिए ॾे पहल कईसीं त पाण गॾिजी करे जेके थोरा थका इख़्तिलाफ़ आहिनि ऐं इलेक्शन जे हवाले सां रंजिशूं आहिनि उहे समूरियूं ख़तमु करे इलेक्शन खे पेटियल बि तंज़ीम खे पाण ट्रैक ते आणियूं, इलेक्शन हिकु करायूं। तव्हां दोस्तनि जी दुआउनि सां ऐं अॼु असां पेटियल जे मर्कज़ जे ऑफिस में वेठासीं। जेके बि मामला हुया 3 माण्हुनि जी कमेटी मुंहिंजे तरफ़ां हुई। मां पाण सिकंदर जतोई ऐं साईं अतीक रहमान सोलंकी साहिबु ऐं साईं गुलाम हुसैन काथियार साहिबु, साईं गुलाम रसूल महर साहिबु, साईं मुख्तियार रहमान सोलंकी साहिबु, साईं अब्दुल शकूर सारंग साहिबु। जेके मसइला हुया असां सभिनी मसइलनि खे घटि में घटि 2-3 कलाक मशवरो कयोसीं ऐं असां रिज़ल्ट ते पहुता आहियूं, फ्रूटफुल रिज़ल्ट ते पहुता आहियूं। तक़रीबन 95% असां हिक ॿिए सां जेके मसइला हुआ उहे हल करे छॾिया आहिनि। सुभाणे को जेको ॾींहुं आहे उन सुभाणे ॾींहं खे असां ब्रेक करे वरी ॿिए ॾींहुं इनशा अल्लाह ताला असां हिक ॿिए सां वेंदासीं। सिंध जे उस्तादनि खे इहा ई ख़ुशख़बरी आहे। इहा त असां अनाउंसमेंट कयूं था इनशा अल्लाह ताला पेटियल बि जेका इलेक्शन आहे उहो शेड्यूल आहे उहे 2 न हूंदा। साईं मुमताज़ शाह वारो ऐं साईं जेको आहे सो चांडे साहिब वारो, साईं गाजी ख़ान जमाली वारो, इन्हनि ॿिन्ही शेड्यूलनि खे असां मिलाए हिकिड़ो शेड्यूल साईं गुलाम रसूल महर साहिब ऐं असां तजवीज़ करे इलेक्शन कमेटी खे ॾींदासीं ऐं हिकिड़ी इलेक्शन थींदी। तव्हां उस्तादनि खे मुबारक था ॾियूं त पेटीअल जी इलेक्शन हिकु थींदी ऐं उहा तुर्त थींदी, जल्दी थींदी। इनशा अल्लाह ताला जो जनवरी महीनो आहे उहो यूनिटनि जी पोलिंग जो महीनो हूंदो। तव्हां दोस्तनि जी महिरबानी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तमाम मुंहिंजा क़ाबिल एहतराम जेके दोस्त हिन महफ़िल में मौजूदु आहिनि। दोस्तो कुझु टाइम अॻ में हिकिड़ो असांजे इलेक्शन कमीशन जे अंदरि अहिड़ो हिकिड़ो प्रॉब्लम थी पियो जंहिं ते 2 शेड्यूल अनाउंस कया विया ऐं पेटियल जे इलेक्शन जे हवाले सां पूरी सिंध में हिकिड़ी बेचैनी हुई। उन जे हवाले सां साईं सिकंदर जतोई साहिब हिकिड़ी सोशल मीडिया ते पोस्ट रखी त छो न जेको आहे त साईं गुलाम रसूल घर आहे त गॾु वेही करे इन जो ख़ात्मो करे ऐं हिकिड़े शेड्यूल तहत इलेक्शन थियणु खपे, जंहिंखे असां बि वेलकम कयोसीं। मुंहिंजे पूरी दोस्तनि वेलकम कयो त इहो सुठो अमल आहे। असां हमेशह जमहूरियत जेको आहे सो पंहिंजो जी पासदारी कई आहे, हमेशह कोशिशि रही आहे त जमहूरी तरीक़े सां इलेक्शन जो प्रोसेस थिए। सिंध जे अंदरि सिंध जो उस्ताद आज़ादाना जेको आहे सो माहौल में पंहिंजो जेको वोट जो इस्तेमालु करे ऐं पंहिंजे चॉइस जा नुमाइंदनि खे चूंडे ताकी जल्द खां जल्द इलेक्शन जो प्रोसेस मुकमल थी करे ऐं नए सिर उस्तादनि जे मसइलनि जे को हल बाबति का नई हिकमत अमली नई क़यादत अची जोड़े। तो लिहाज़ा अॼु बैठक थी सुठे माहौल में जेको आहे सो हिकिड़ी कचहरी थी जंहिंमें असांजो साईं सिकंदर अली जतोई साहिबु, साईं गुलाम हुसैन काथियार साहिबु, साईं अतीक रहमान सोलंकी साहिबु, हेॾो असांजा दोस्त मुंहिंजे मर्कज़ जे काबीना जा दोस्त साईं मुख्तियार रहमान सोलंकी साहिबु, साईं शकूर रहमान सारंग साहिबु असांजे हिन सॼे महफ़िल खे गॾाइण में या अहम किरदारु अदा कंदड़ मोहतरम अमाला ख़ान महर साहिबु ऐं असांजे घोटकीअ खां कुझु दोस्त आया आहिनि। साईं सैद जाफ़र शाह साहिबु, साईं अख़लाक़मंद खोकर साहिबु ऐं हिन ज़िले जो असांजो दोस्त हमेशह असांजी मेज़बानी कंदो आहे साईं अली अहमद मंगण साहिबु, साईं इम्तियाज़ अहमद लुड़ साहिबु, बाक़ी जेके मुंहिंजा दोस्त आहिनि तव्हां सभिनी जी महिरबानी। असीं अॼु इन घणो इन इलेक्शन ते ऐं इन प्रोसेस ते वेही सोचे सम्झी पंहिंजे अकुल फ़हम ते असां सभिनी शयुनि खे सहेड़े करे हिकिड़ी जॻह ते इकठो कयो आहे। इनशाला असांजा मामला सभु इन ते मुतफ़िक़ थी विया। थोरो हिकिड़ियूं अहिड़ियूं शयूं आहिनि जेके ऑफिशियल शयूं आहिनि उन्हनि खे थोरो पंहिंजो कंप्लीट करे इनशाला असां दोस्तनि खे ख़ुशख़बरी ॾींदासीं त हिकिड़ी इलेक्शन थींदी, हिकिड़ो ई शेड्यूल हूंदो ऐं जेकी बि इलेक्शन कमीशन जे दोस्तनि जे विच में पाण में इख़्तिलाफ़ात थिया आहिनि ऐं उन्हनि इख़्तिलाफ़ातनि खे दूर करे गॾु विहारे ऐं हिकिड़े ट्रैक ते हलण जे लाइ असां सभिनी हिकिड़ो मशवरो बि कयो आहे, हिकिड़ो रस्तो बि कढियो आहे त इनशाला उहो कमु कयो जंहिंसां साफ़ ऐं शफ़ाफ़ जेको आहे सो सिंध जी इलेक्शन थिए। असां हमेशह जेको आहे सो साफ़ शफ़ाफ़ इलेक्शन चाहियूं था ऐं अलाह कंदो ही दोस्त सभु जेके वेठा आहियूं त सिंध जे सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश कंदुमि त तव्हां सुठी उमेद रखो ऐं सुठी तवक़ात रखो
त हिकिड़ी इलेक्शन थींदी ऐं पोइ जेको बि शेड्यूल अनाउंस थिए ऐं इनशाला एॾो परे शेड्यूल असांजो न वेंदो को तारीख़नि जो 2-4-5 जो हेठि मथे थी सघे थो दोस्त पंहिंजी तयारी कनि ऐं जेके बि लिस्टूं वग़ैरह रहियल आहिनि उहे जल्दी पंहिंजो होमवर्क करे कंप्लीट कनि ऐं इनशाला जेको आहे पेटेल जल्दी अमन करी जेको आहे सिंध जे यूनिटनि जेको आहे इलेक्शन कराईंदी तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी ऐं हिननि दोस्तनि जी बि महिरबानी एॾो टाइम कढियो अथऊं सो इनशाला तव्हांखे हिकिड़े ॾींहं खां बाद में तव्हांखे ख़ुशख़बरी मिलंदी उस्ताद जिंदाबाद पेटेल